हिते असां वटि ॿ मसावतूं आहिनि ऐं मां चाहियां थो तव्हां हिन वीडियो खे पॉज़ कयो ऐं पॉज़ करण खां पोइ कोशिशि कयो त छा तव्हां इन्हनि घण रक़मी मसावतूं यानी पॉलिनोमियल्स खे आसान सूरत में लिखी सघो था। अचो त हाणे इन खे आसान सूरत में करण जी कोशिशि था कयूं। त पहिरियां असां पहिरीं मसावत खणूं था ऐं उनखे सवली तरीक़े सां लिखण जी कोशिशि था कयूं। त सभ खां पहिरियां -5x आहे, उनखां पोइ 4x² आहे ऐं उनखां पोइ 7 आहे जोड़ में। ऐं असां हे प्लस मल्टीप्लाई आहे त असां साॻी लिखंदासीं त प्लस में 3x थी वेंदो ऐं उनखां पोइ माइनस जो 6 थी वेंदो ऐं माइनस जो 8x² थी वेंदो। हाणे असांखे जेके हिक जहिड़ा टर्म्स आहिनि उन्हनि खे गॾु करिणो आहे। हिक जहिड़े जो मुराद इहो आहे त जंहिंजे मथां जेको पावर आहे उन्हनि खे उन्हनि टर्म सां गॾु रखूं। जीअं हाणे असां वटि 4x² आहे ऐं उनखां पोइ अहिड़ो ॿियो हिकु टर्म आहे x² वारो, इहो आहे -8x²। त इन्हनि ॿिन्हिनि खे असां गॾु हल कयूं। हाणे प्लस जो 4x² आहे ऐं माइनस जो 8x² आहे, असां वटि माइनस जो 4x² बचंदो। हाणे उनखां पोइ असां वटि हिक जहिड़ा ॿिया टर्म्स कहिड़ा आहिनि, असां वटि माइनस जो 5x आहे ऐं उनखां पोइ प्लस जो 3x आहे। इहे ॿ अहिड़ा टर्म्स आहिनि जंहिंमें असां वटि x लॻल आहे। त असां माइनस जो 5x ऐं प्लस जो 3x ऐं 5x मां अगरि असां 3x कटियूं त असां वटि माइनस जा 2x बचंदा। ऐं उनखां पोइ असां वटि जेका अंग आहिनि जंहिंमें को बि x न लॻल आहे, उहो हिकिड़ो 7 आहे ऐं ॿियो माइनस जो 6 आहे। त 7 मां 6 कटींदासीं असां वटि हिकु बचंदो जोड़ जो। ऐं असां इन पॉलिनोमियल खे आसान सूरत में आणियासीं। असां सभ खां पहिरियों वॾी डिग्री वारो टर्म लिखियोसीं ऐं उनखां पोइ असां घटि डिग्री वारो टर्म लिखियोसीं ऐं आख़िर में उहो लिखियोसीं जंहिंमें का बि डिग्री यानी पावर लॻल न आहे। हाणे अचो त ॿी मसावत ते अचूं था। ॿी मसावत असां वटि आहे त असां इन एक्सप्रेशन खे ईअं लिखी सघूं था। सभ खां पहिरियों असां वटि 5y आहे प्लस जो, उनखां पोइ असां वटि प्लस जो 3y² आहे ऐं आख़िर में असां वटि माइनस जो 9 आहे। हाणे उनखां पोइ असां वटि माइनस मल्टीप्लाई थियल आहे इन ब्रैकेट सां। अच्छा, ये जेका माइनस मल्टीप्लाई थियल आहे, तव्हां हिनखे ईअं सम्झो त असां वटि माइनस जो 1 आहे यानी -1 आहे जेको इन सॼे ब्रैकेट सां मल्टीप्लाई थियल आहे। ऐं इहो -1 हिकु अंग सां न, पर इहो -1 -8y² सां बि मल्टीप्लाई आहे, -1 सां बि मल्टीप्लाई आहे ऐं 2y सां बि मल्टीप्लाई में आहे। ऐं इहो सभिनि जी साइन चेंज करे छॾींदो छाकाणि त इहो माइनस जो आहे। ऐं 8y सां मल्टीप्लाई कयूं त माइनस जो 8y² बचंदो। -1 खे -1 सां मल्टीप्लाई कंदासीं त प्लस जो 1 बचंदो ऐं उनखां पोइ -1 खे प्लस 2y सां मल्टीप्लाई कंदासीं त असां वटि माइनस जो 2y बचंदो। हाणे वरी असां साॻियो ई अमल वापसि था कयूं त जेको जहिड़ी डिग्री वारो आहे उनखे उन सां गॾु था कयूं। त असां वटि 3y² में आहे जोड़ में ऐं असां गॾु 8 जो y² आहे जेको माइनस में आहे। त 8y² मां 3 वारा कटिजी वेंदा त असां वटि माइनस जो 5y² बचंदो। ऐं उनखां पोइ हाणे y वारा टर्म्स पाण में गॾु था कयूं त ॾिसूं असां वटि कहिड़ा कहिड़ा आहिनि। असां वटि हिकिड़ो 5y आहे जेको जोड़ में आहे ऐं उनखां पोइ असां वटि 2y आहे जेको कट में आहे यानी माइनस में आहे। त 5 मां 2 वेंदा त असां वटि 3 प्लस में बचंदा y। ऐं उनखां पोइ असां वटि आख़िर में ॾिसो कहिड़ा टर्म्स आहिनि। असां वटि -9 आहे ऐं उन में जोड़ थियल आहे 1 यानी असां वटि 9 मां 1 वियो -8 बचा।